नाज़िन कंदकोट में उरड़ी वबाई सूरत अख्तियार करे वही है। 30 खां वधीक ॿारड़ा हयातियूं विञाई चुका आहिनि। उन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे DHO कंदकोट अब्दुल गनी शेख सां। अस्सलाम वालेकुम अब्दुल गनी शेख साहब। वालेकुम अस्सलाम। शेख साहब, कंदकोट में उरड़ी सबब वॾे अंग में ॿारड़ा हयातियूं विञाई चुका आहिनि। सिहत खाते कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? असां हिते टोटल जेके केस थिया आहिनि 97 केस थिया आहिनि हींअर ताईं गुज़िरियल 2 महीननि जे दौरान। हुन मां 61 केस असांजा आहिनि टंगवाणी तालुके में, 25 केस आहिनि कंदकोट तालुके में ऐं जेको आहे 10 केस आहिनि पंहिंजो कशमोर तालुके में। त घणी जेका उरड़ी आहे उहा आहे टंगवाणी तालुके में ऐं उते असांजो हिकिड़ो प्रोग्राम आहे, क्रेश प्रोग्राम थींदो आहे जंहिंमें सभिनी ॿारनि खे जेके बि उन तालुके में ॿार हूंदा आहिनि उन सभिनी खे असां वैक्सीन कंदासीं। उन खां अवल जिते जिते असांखे केस मिले थो पियो त असां उन केस खे मोपअप एक्टिविटी थींदी आहे, उन सॼे पाड़े खे उन सॼे ॻोठ खे असां जेको आहे सो टुका हणाईंदा आहियूं ऐं उन खां पोइ काफ़ी कंट्रोल आहे अॻे जी भेट में, पहिरियां त घणो हुयो। शेख साहब, कंदकोट में उरड़ी जा केस तेज़ी सां पखिड़िजी रहिया आहिनि, उन जो सबब छा आहे? कंदकोट में सिर्फ़ु 25 आहिनि, घणा जेके आहिनि टंगवाणी में आहिनि। टंगवाणी रिमोट एरिया आहे ऐं हुते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन तमामु घणी ख़राबु आहे। उनजी उते जेके बि असांजा EPI वैक्सीनेटर आहिनि उन्हनि जी आउटरीच हूंदी आहे, जेके वञी उन बहिराड़ी जे इलाइक़नि में वञी ॿारनि खे टुका हणंदा आहिनि, पर उहा आउटरीच एक्टिविटी घटि थी थिए पई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जे करे, जंहिंजे करे घणा ॿार वाकई वैक्सीनेटेड न आहिनि, जंहिंजे करे उरड़ी घणी थी आहे। मूंखे हिते थोरो अर्सो थियो आहे, बहरहाल असां कोशिशि में लॻा पिया आहियूं। इंशाअल्लाह ताला सभिनी ॿारनि खे वैक्सीन कंदासीं। असांजो क्रेश प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ताला 5 जुलाई खां वठी। तेसिताईं असां इहो था कयूं त जिते जिते असांखे केस मिले थो हुनजे ॻोठ में, हुनजे पाड़े में, सॼे में ॿारनि खे वैक्सीन कयूं पिया। अब्दुल गनी साहब, ॿारनि खे उरड़ी खां बचाइण लाइ वालिदेन खे कहिड़ा एहतियाती उपाउ वठणु घुरिजनि? वालिदेन खे इहे उपाउ वठणु घुरिजनि त ॿारनि खे जेके जेके वेझा सेंटर आहिनि उन सभिनी ॿारनि खे वैक्सीन कराए छॾनि पहिरियां ई, त उन्हनि खां पोइ ॿारनि खे न थींदी, या वरी जंहिंखे थिए थी त उनखे कंटेक्ट में ॿारनि खे न आणनि, ॿारनि जे वेझो उन्हनि जे ॿिया ॿार न अचनि, त उन्हनि ॿारनि जो बचाव थी सघे थो। हींअर सिर्फ़ु हिकिड़ो ई तरीक़ो आहे त जीअं त घणी फैलिजी चुकी आहे, हिकिड़ो ई तरीक़ो आहे त उहे सभिनी ॿारनि खे जेकॾहिं असांजो माण्हू उन्हनि ताईं पहुचे थो त ठीकु आहे, न त हर UC लेवल ते तक़रीबन असांजी हेल्थ फैसिलिटी मौजूदु आहे जिते EPI कमु करे पई, उते वञी ॿारनि खे सभिनी खे टुकड़ा हणाइनि। अब्दुल गनी शेख साहब, मेहरान TV सां ॻाल्हाइण जी महिरबानी।